छा न खुशबू हुई मेज़बान केॾो न सुरूर ॾिनो। ताजल आयो घर में? नाना बाबा अंदर आ। हाँ चलो मामा खुश है तू? जी मामा सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मामा भली करायो। चंग भलो खुश जोड़ चाचा इमाम बात तो खुश है चंग भली खैर। मामा वियो हो बेखबर ताजल कीअं हाणे तेरी अस्पताल आयसि त मुर्गो ड्रेजारे छॾियो हुई हाणे त चङो भलो आई। बस मामा अलाह कयो ख़ैर। हाणे वरी बुत में कुझु साह वञी पियो आहे। चवां थो त ॾींहं ॿिनि में वञी पंहिंजी किरत खे लॻा। शुक्र शुक्र अलहमदुल्ला अबा अलाह मिड़ी चङी कंदो अलाह अट सॼो ॾींदुई पंहिंजे बचड़नि जी पाण पर घुर लहंदे बाबा। बस मामा वॾो आहे दुआ कर। हा बा अलाह मिड़ी चङी कंदो अलाह ख़ैर कंदो ख़ुशि हूंदे। अब हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई मूंखे तोसां ताजल पर बाबा ॻाल्हि अहिड़ी आहे जो ज़बान ते आणींदे मिड़ी कुझु ॾुखियाई पियो महसूसु करियां। मामा वॾा आहियो हूअं त पंहिंजा पाण में आहियूं ॿियो त को पंहिंजे विच में आहे कोन। ॿुधायो मामा। अबा नवाज़ खे त सुञाणी न सदाईं सिलेमान ते फूकियो वते। हा मामा शोभा छोरा आहिनि ॿई आउटल अलाह पंहिंजी बाज करे मुंहिंजा त पापा ॾोह था ॾकनि। तंहिं ॾींहुं नवाज़ छोकर छोकिरा खे सिलेमान सां दर ते बीही ॻाल्हाईंदे ॾिठो आहे तो हाणे त माॻे हथनि मां निकितो थो वञे। अलाह माई जो पर्दो रखंदो मुंहिंजे दिलि में मेर कोन्हे बाबा पर नवाज़ जी ख़बर अथई बाबा नवाज़ त माॻे ज़हर लॻो थो हुते। मामा मां हुयुसि अस्पताल वाले नसीब आहे वीचारी हिते पापड़ ऐं खीचा विकिणे पूरी। भला जेकॾहिं छोकिरीअ सिलेमान खां खीर वरितो त भला हिन में कहिड़ो ॾोह थी पियो। मामा मामा नवाज़ खे सम्झाए त असांजी ग़रीबी ते आङुर न खणे। न भा न ईअं वरी कीअं थींदो ईअं को छोकर ते आङुर खणे त हथ न वढे छॾियांसि। पर भा तुंहिंजी इज़त मुंहिंजी इज़त आहे छा करियूं। नवाज़ छोकर खे सिलेमान सां बीही दर ते ॻाल्हाईंदे ॾिसी वरितो आहे त हाणे ज़हर लॻो थो वठे। पर बाबा पंहिंजा पाण में हाणे त झेड़े खे टारणो हिकिड़ी महिरबानी करियो सिलेमान खां अॻिते खीर न वठो बाबा। ऐं हा छोकर सुगरा खे बि झल त अनवर वारनि जे घर पढ़णु न वञे। चाचा अॻे दफ़े अदो नवाज़ अची धमकियूं ॾेई वियो आहे ऐं हाणे वरी तूं थो धमकियूं ॾे। तूं मत कर न आहे तोखे ख़बर। मूंखे सभु ख़बर आहे नवाज़ सुलेमान सां पंहिंजो साड़ थो पाड़े। माउ पीउ असां आहियूं पढ़ायूं न पढ़ायूं असांजी मर्ज़ी ॿिए कंहिंजो कहिड़ो वास्तो। को राणू राणी मुल्क में आहे या सफ़ा भींग थी वई आहे। असां घणो सठो आहे चाचा इमाम बख़्श हाणे न सहंदासीं। जेकॾहिं चुप करे बि सघींदसि बि न त हल अंदरि वे। तूं चुप करे वे तोई त ॿोड़ी आहे केसी ताईं मिटे में ज़बान लिकायूं वेठो हूंदे। ॻाल्हाइणो त तोखे आहे पर जे तूं नथो ॻाल्हाईं त मूंखे त ॻाल्हाइणु ॾे। हा मां तूं भली ॻाल्हाए तोखे जेकी वणे सो ॻाल्हाए मुंहिंजी अम्मा। असुल हीअं कर मूंखे घरां लोधे कढी छॾ बाबा। तोई त चयो हो त मां नूरे खे सुधारींदुसि। नूरो न कल्ह सुधरियो न अॼु ऐं न अॻिते ई सुधरंदो। ख़ुदा जे वास्ते छोकिरीअ जी पचर छॾे ॾियो। सुगरा तव्हांजो कहिड़ो गुनाह पियो आहे हुन मासूम जी हयाती खणी वेहु कई अथव। ताजल अपा मां हलां थो। थिया वञी बजरी वारनि जा 8,000 थिया सीमेंट वारनि जा 4,000 वञी थिया मज़ूरनि जा कुल थिया 20,000। 20,000 पर पैसा त आहिनि कोन। पैसा लभनि कोन हलिया हाणे ठेकेदारी कर। वाह वाह वाह। मुंशी
जी तूं हिते कीअं बाबा ते साइट ते कमु केरु संभालींदो? साईं साइट ते मटीरियल लभे कोन, कमु वरी कीअं थींदो? छो ईअं वरी छो माना? हा सभिनी जवाबु ॾेई छॾियो साईं। चवनि था त अॻुवाट पैसा ॾियो पोइ माल पहुचाईंदासीं। इहो त मसालो थी वेंदो। सुभाणे जनरेटर साहिब जेका साइट ते अचे थो कमु बंदि ॾिसंदो त वरी ॾचे में वेंदासीं। साईं इंजीनियर साहिब त सुबुह ई आयो, कमु बंदि ॾिसी ॾाढो नाराज़ पियो थिएव। चई पियो त कादन खे मूं ॾे मोकिलिजो। साहिब आयो छा? हा ॾाढो कावड़ियल हो। चई त कमु जे जल्दी जारी न थियो त मां कादन खे ब्लैक लिस्ट करे छॾींदुसि। मुंहिंजी सलाह त इहा अथव त जल्दी पैसनि जो बंदोबस्तु करे वठो, न त मामिलो ॾाढो ॾुखियो थी पवंदो। यार मुंहिंजी तोखे त ख़बर आहे त सभु पैसा ॿिया हिन कमनि में सीड़जी, कुझु न कुझु त करिणो पवंदो। हा साईं कुझु न कुझु करिणो त पवंदो। तव्हां ईअं छो था कयो? कंहिंखां व्याज ते पैसा वठो, शुरूआती कमु आहे। पहिरियों बिल न रुकिजी पियो त असां त सभई ॾेई वठी बीह रहंदासीं। ॻाल्हि त तूं चङी कई आहे, पर हाणे तूं हीअं कर, पहिरियों मटीरियल ऐं ट्रकिंग वारनि सां ॻाल्हाए। पहिरियों बिल जीअं मिलंदो त उन हिसाब मां छॾाए छॾींदुसि। साईं ॻाल्हि रुॻो मटीरियल जी कान्हे, मज़ूरनि खे बि त मज़ूरी ॾियणी आहे। अड़े बाबा हिकिड़ा मज़ूर भॼी विया त ॿिया रखंदासीं। न साईं ईअं कीअं थींदो? ईअं करण सां त तव्हांजी साख ख़राबु थी पवंदी। पोइ को बि माण्हू तव्हां वटि मज़ूरी करण लाइ कोन ईंदो। मज़ूर खोड़ हिकिड़ा न त ॿिया बि त मुफ़्त में कमु कोन कंदा सरकार, ॿियनि खे बि त पैसा घुरिजनि। अरे बाबा कर्ज़ खां तूं छुटल ई न, कर्ज़ मां पियो लाहींदुसि। साईं फिकिर जी त ॻाल्हि आहे, फिकिर कीअं न कजे, सभिनी जे रोज़गार जो मामिलो आहे। हाणे तूं हीअं कर, फ़िलहालु तूं कमु त चालू कराए। हेॾो तजुर्बेकार मुंशी आहीं, पोइ पंहिंजो बि जादू ॾेखारे। जादू वरी साईं पैसनि खां सवाइ कीअं ॾेखारे सघिबो? हथें ख़ाली छा थो करे सघिजे? मुंशी हाणे ॻाल्हि ॿुधी आहे, का ॾुखी ॻाल्हि कान्हे का, तूं रुॻो सचाई ते चढ़। तव्हां चओ था त पोइ हथ पेर हणण जी कोशिशि कयूं था, अॻिते खटनि भाग। बाक़ी ॻाल्हि ॾाढी ॾुखी पई नज़र अचे। वरी उहा ॻाल्हि ॾुखी पई नज़र अचे। अरे बाबा कुझु न कुझु कर वञ। चङो, तव्हां जे चओ था त कुझु न कुझु करिणो ई पवंदो। चुमानी खाई वञजांइ। साईं बुखे पेट चङा आहियूं, पैसनि खां सवाइ वरी कहिड़ो जेको आहे असांखे अनु वणे थो। अस्सलाम वालेकुम मियां साहब। वालेकुम अस्सलाम। भाऊ कदन आई कहिड़े जहान में? मियां साहब तव्हांजी बादशाही में पहुची आऊं। वे भला तव्हां वरी ठेकेदारी कीअं पई हले? मियां साहब बसि सॼो ॾींहुं गॾा वांगुरु लोणो थो पए, तॾहिं था वञी 4 पैसा मिलनि। पोइ आई बि त मौजनि में न। मियां साहब शुकुर आहे, हींअर बि तुंहिंजी दुआ सां 35 लखनि जो ठीको खयो अथव। असांखे तव्हांजे ठेकेदारी मां को फ़ाइदो वठिणो पवे त फ़ाइदो मिलंदो या? हुकुम आहे मियां साहब, हुकुम खपे तुंहिंजो। नई जाइ पियो ठारायां, उन लाइ सीमेंट ऐं बजरी जी ज़रूरत आहे। मियां साहब को मसालो ई कोन्हे को। कुर्ब मियां साहब हाणे मुंहिंजी बि हिकिड़ी चिंता पल, ॾाढो परेशान आहियां मियां साहब। हेॾो सारो कमु खणी बसि सफ़ा पूरो थी वियो आहियां। ज़ाहिर आहे जेॾा उठ तेॾा लोॾा। मियां साहब बैंक मां यार कर्ज़ खणाए ॾे। केस खणी आयो आहियां। उहो ई नानीअ वारो केस तयारु न आहे। न भाऊ कदन, फ़िलहालु साॻे केस ते ॾुखियाई थी। मियां साहब तव्हां पाण ई चयो त उन ई केस ते बार बार बैंक मां कर्ज़ खणी सघिबो। ईअं थींदो आहे, पर हींअर सख़्ती थी वई आहे। मियां साहब ईअं न कर, मूंखे सख़्तु ज़रूरत आहे 3 लख जी। सभु पैसा सिराए छॾिया अथनि, जेके पैसा न मिलिया न त कमु बंदि थींदो। भाऊ कदन ॻाल्हि खे सम्झ, साहब ऐं मुंहिंजे मथां अॼुकल्ह इंक्वायरी पई हले, उनखे मुंहुं ॾेई वठूं, पोइ जीअं चई तीअं कंदासीं। मियां साहब तूं जादू ॾेखार, जादूगर हुई, जादू ॾेखार बसि। साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं
इते मुंहिंजो उस्ताद बंदि आहे उस्ताद मिलाए कहिड़ो उस्ताद? उस्ताद अरबाब कुकरनि जो वॾो कपती अथई तूं न सुञाणीस मुलाक़ात बंदि आहे। ईअं न कर रुगो बगड़ियूं ॻाल्हाइण जो मां त वधीक न ॻाल्हाइण जो मां चवां थो त मुलाक़ात बंदि आहे। साईं मां ग़रीब आहियां परे खां आयो आहियां हिकिड़ो मिंट जे लाइ साईं चङो हल पर 1 मिंट खां वधीक न। ओए उथ मुलाक़ात आई थी। ईसा तूं आहो ताज खोड़ ॾींहं थी विया हुआ सोचमि त उस्ताद सां मुलाक़ात करे अचां। उस्ताद तूं त राकेश पुट जी फरियाद दाख़िल कराइण आयो आहे न। राकेश पुट जो नालो न वठो हिते त लथ ॾेई तोखे बि न मूं सां वारे छॾी लई। चओ ताज इहा ॻाल्हि न पुछी सा राकेश पुट जो नालो छा वरितो आहे? ज़ुल्म थी वियो आहे। चवनि था त तूं गैर कानूनी हथियार जो वापारी आहे। हाणे त ज़ोर लायो वेठा आहिनि त लाचर पैदा करे ॾे। किथां लाचर पैदा करे ॾिया हिननि खे आऊं? उस्ताद इहो लाचर वरी केरु आहे? असांजे ॻोठ में रहंदो आहे छा? छा सम्झायां तोखे ऐं पाण ई न सम्झी सघियो आहे त तूं कीअं सम्झंदे? उस्ताद हितां कॾहिं त ॾिनई दुआ करे सा अलाह साईं न दोज़ख मां मुंहिंजी जान छॾाए। दुआ कर अलाह जी दुआ अथई। उस्ताद राकेश पुट जी फिक लॻी हूंदई। ये सुतल सूर न जॻा ये मुंहिंजा सुतल सूर छो थो जॻाए? सोचमि थाणे ते वञा थो उस्ताद लाइ का चूकरी करी वञा। सुखड़ी कहिड़ी सुखड़ी? हा उस्ताद इहे ॾिस आनू बचो खणी आयो आहियां हाणे हिन खे पालजांइ। लिका 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 हिनखे लिका त वरी हिनखे ॿिया हथियार लॻाइनि मुंहिंजे पोयां। ओए हल हाणे त सूबेदार साहब जे निकिरण जो टाइम थी वियो आहे। हल उस्ताद हाणे अलाह भाई पलते मालिक मिठड़े खे। हा यार ऐसा दुआ कर इहो ई मालिक मिठड़ो हितां छॾाईंदो। इहो ई मालिक मिठड़ो छॾाईंदो अदा। तूं हिते कीअं ख़ैर त आहे? ॿिया हाल चता मां वियो त उस्ताद अरबाब सां मुलाक़ात करणु पुलिस हथियारनि जो केस लॻायो अथसि। हथियारनि जो केस? अरबाब हथियार थोरो ई कोन थो लॻे। हाणे छोरा चरियो त कोन थियो ई? चता पाण पे चई त राकेश जी चोरी जी जांच ॾियणु वटि त पुलिस ॿधे विहारे छॾियो। हाणे चवनि था लांचर ॾेई छॾियूंसि। हा जेको ॻाल्हि वञी एतिरे पंधु पहुती आहे। वाह मियां साहिब वाह तूं का ग़लती न कर। अरबाब फ़कीर छॾाइबो जेतिरो बि ख़र्चु ईंदो कबो। बसि चाचा मकान चुनो लॻो पियो आहे उस्ताद खां सवाइ तूं का वार कर सजाइंसि। मकान आबाद कबो अड़े चरिया अहिड़ो आबाद कबो जो दुनिया वेठी ॾिसंदी। हाणे तूं हल ॾींहं ॿिनि खां पोइ वकील सां ॻाल्हाए हमरा खे ॿाहिरि कढाए तूं। हा जेकॾहिं तूं वञी अरबाब फ़कीर वटि त दिलि जाए ॾिजांइसि चइजांइ त तुंहिंजे वार जी ज़मानत ॾिबी दिलि लाइ। ठीकु आहे साईं महिरबानी। हल हाणे तूं हल हल हल। असगर अहमद तोसां जेको इंटरव्यू ॾिनो हो भाउ हुनखे त ऑर्डर मिली वियो तुंहिंजो छा थियो? दादा मुंहिंजी सिलेक्शन न थी सघी। परवाह न आहे ट्राई अगेन। टैलेंट जो दब घणो अर्सो को बि न रोके सघंदो आहे।
तग त रोकिया था वञनि था। अहमद यूनिवर्सिटी जो डफर शागिर्द जेको टॉप लिस्ट ते आहे। पंहिंजी वियाऊं त असां माण्हू जंहिंजो को धणी साईं कोन्हे। कुछ नेचर ते भी छड़े दे। नेचर जे फैसले ते का भी कुवत असरअंदाज नाहे थी सकंदी। असगर भा नेचर मां बि साह न विञाए। हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो वारो ईंदो, ज़रूरु ईंदो। अधी नसीबा ही छा? अंदर अचो दी, अंदर अचो। हाँ दी नसीबा खुश आ। अदा बिस्मिल्लाह। वे हाँ अदा। अरे मरियम वैया पेके इजो थी अचे। भला तूं दे हाल वाल अदो ता जलाने की आ। अदा अल्लाह के हाणे खुश आ। हाँ वाह 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 वाह। उन ॾींहंनि में मां बि शहर आयो हुयुसि भेण, पर एतिरा कम हुया जो बसि इस्पताल अचण भेण टाइम कोन मिलियो। अधे ताजर खां पुछण ईंदुसि मयारी कोन थींदुसि। ॾे हाल वाल ऐं वेॾी महिल कीअं ॿाहिरि निकिती आहीं? अदा मां तो वटि कम सां आई आहियां। हुकुम कर भेण, ॾोकड़ खपनि छा? तो वारनि 5,000 मां 1,200 रुपया खपी विया आहिनि अदा। शुक्र आ मुड़ुस त चाक थियो। ॾिठी न मारे ॾोकड़ जो जादू। हाँ दा ईअं त आहे, पर हाणे भलाई करे जेके ॾोकड़ बचा आहिनि न से वापसि वठो। बाक़ी तुंहिंजा 1,200 ऐं व्याज जा पैसा होरिया करे लाही ॾींदसि। हदी नसीबा ॾाढी का ज़ोरावरी। मूं तोखे पैसा मोटाए वठण थोरी ॾिना हुया। हाँ हाणे तूं हीअं कर जो महीने जो व्याज 700 रुपया जेको आहे उहो तूं मूंखे ॾे। बाक़ी पैसा तूं पंहिंजे कम करे लाहे न थी। अदा इहे ॾोकड़ रखे खपी वेंदा, सो चयुमि त कुझु बार हल्को थी पवे। मूंखे पैसनि में वठण खां इनकार त कयो कोन्हे को, पर माई पैसा मोटाए ॾीं त पूरा, यानी 5,000 उन सां गॾु व्याज जा 700 रुपया। अदा एतिरा लाॻीता पैसा किथां आणींदासीं? हिन वक़्तु असां सफ़ा धोपिजी विया आहियूं। कुझु महीननि जी मोहलत ॾे। मां इहो त उन महिल तूं सोची आहे पैसनि वठण वक़्तु ॿ हथ अॻिते पई वधाई, बाक़ी हाणे वरी मोहलत ते ज़ोर आहे। ईअं त कोन थींदो आहे नसीबा। कावड़ न कर भा। ताजल कम ते चढ़ण जहिड़ो थिए त तुंहिंजा सभु पैसा लाहे छॾींदासीं, पर हाली मजबूरी आहे अदा। हाणे इन ॻाल्हियुनि सां मां बदल कोन आहियां भेण। तुंहिंजा पैसा खाई कोन वेंदासीं। ॿेली असां ते एतिरी सोढ़ न कर अदा। ओ मुंहिंजी भेण, ही पैसो मुंहिंजो ख़ैरात जो कोन्हे को, धंधे जो आहे। जेसि ताईं 5,000 रुपया न लाहींदी तेसि ताईं तूं छड़ा 700 रुपया व्याज जा ॾींदी कर। हाणे तूं हीअं कर 700 रुपया व्याज जा मूंखे ॾे। जीअं तूं चवीं अदा। अॼु नसीबा ॾिस न, ही मुंहिंजी सीड़प आहे न। भला एतिरा पैसा मां कंहिं ॿिए धंधे में सीड़ाया हा, दादी एतिरा पैसा मूंखे न मिलंदा छा? हा अदा अचे अदा, हे तुंहिंजा 700 रुपया। महिरबानी अदी। चङो अदा, मां हलां थी। ईअं वरी कीअं थी नसीबा? वेह न, मरियम जो थी अचे, मानी जा बग़ैर खणी पोइ वञ। अदा पंहिंजो घर आहे, बसि हाणे वञी घर जी बि कयां। चङो माशाअल्लाह माशाअल्लाह। वढ़िया ॾोकड़, वाह वाह वाह। यानी सीड़प जी पहिरीं मूरी लिख में।
असां तुंहिंजा वारस वेठा आहियूं कंहिंखे साह आहे पोइ तुंहिंजो नालो त खणी पोइ नंढपण में ते छो अड़ाए छॾियो वा मां तव्हांजे हिकिड़े ॾींहुं हुयसि के 7 थिया त कोन हुयो वा जो जल्दी जल्दी पार थिए लाथो वा हा मां जेका ग़लती थियणी हुई सा त थी वई हाणे छा कजे को लिखी कोन लधोसे त नूरो ईअं थींदो तूं दिलि न लाहे 4 चङा वेठा आहिनि ईअं सफ़ा को अंधेर बि कोन्हे अम्मो मुझे पढ़ाई तो बंद न कयो ना 2-3 ॾींहं छॾ मां अध्ययन वारा चयो आहे न त पाणे रस्तो खोले ॾींदो अम्मा मूंखे दुख बाबा जो आहे बाबा छो ई बदिलजी वियो आहे कोन बदिलजी वियो आहे मां कम तां मोटी अचे त मां ॻाल्हाईंदीसां ईअं ताजल खे पढ़ाईअ मथे हलणु कोन ॾींदसि तूं सब्र कर चुप कर ॾाही धीअ पढ़ियल धीअ सब्र कर चवण वठ पढ़ वई चुप कर